रुकंदासीं शिकारपुर में छितनि रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो आहे। हिकु ॾींहुं अंदरि रोलू कुतनि 11 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। शिकारपुर ज़िले में कुतामार मुहिम हलाई वञे, शहरनि जो मुतालबो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त शिकारपुर में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो आहे। हिकु ॾींहुं अंदरि रोलू कुतनि 11 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। शिकारपुर ज़िले में कुतामार मुहिम हलाई वञे, इहो चवणु आहे शहरनि जो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। शिकारपुर में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो आहे। शहरनि जो मुतालबो आहे त शिकारपुर ज़िले में कुतामार मुहिम हलाई वञे। इन हवाले से राब्तो किया शिकारपुर में आवाज़ टीवी के रिपोर्टर अतीक दुकर सां। जी अतीक, कहिड़ा अपडेट्स आहिनि कुतनि बाबति? हाँ जी बिल्कुल, शिकारपुर में जो है रोलू कुतन जो है वो आधार वधी वियो आहे। इन जे वजह सां शिकारपुर में अॼु कुतन 11 ॼणनि खे जो है छितनि कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे ऐं 11 ॼणनि खे जी सिविल अस्पताल में वैक्सीन कई वई आहे। डॉक्टर पारां ॿुधायो पियो त 11 ॼणनि खे जो है वैक्सीन कई वई आहे। उन जे हवाले सां शिकारपुर जा जेके शहरी आहिनि, सुञाणप जेके धुरियूं आहिनि, उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त मक़ामी खाते वारनि खे त जेको शिकारपुर में कुता मार मुहिम हलाए करे ऐं रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म करायो वञे। हिकदमि हद थींदी थो वञे। ॿिए दफ़े कुतनि जी जेको आहे उहा ॻाल्हाइण जे केस जे चइण इज़ाफ़ो थींदो थो वञे। जेके कुतनि जंहिंखे खाधो आहे उन्हनि मां तव्हांखे ॿुधाईंदो 4 साल आहे फहमीद आहे ऐं 14 साल जेको अहमद अली, 7 साल जी रुकिया आहे ऐं हिकिड़े घर जा भाती आहिनि जेके बशीर सेवड़ो जो जेको घर आहे उन्हनि जे रोलू कुतो जेको आहे उन्हनि खे 6 ॼणनि खे हिकु भाती हिकु घर जे भातियुनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। जी ठीकु आहे अतीक, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।